सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जॾहिं वक़्तु बहितर हुजे, टाइम सही हुजे, उन वक़्तु असां चङा थी करे रहूं। छाकाणि त जॾहिं बि असांजा कर्म इन करे चङा हुजनि जीअं असां सदाई ख़ुशि ख़ुशहाल बहितर थी करे रहूं, ज़िंदगी बहितर थी करे गुज़रे। जहिड़ा कर्म कंदासीं ओड़ो फल मिलंदो आहे। ठीकु ईअं जीअं हिकिड़ो शख़्स वापारु करणु ॿिए पासे वियो पए, उन मुल्क जी राजधानी होॾे वञे पियो, त उते वञी करे अॻे आमतौर हूंदा भई घोड़ा खच्चर भरींदा ऐं वञी करे ॿी जॻह ते बाज़ारि लॻाईंदा। जे सिंध में आम हूंदो, सभु सामान खणी करे जहाज़ भरे करे ॿियनि मुल्कनि में वेंदा, वरी उतो अची करे उतो जो सामान खणी करे हिते विकिणंदा। पर सिंध जो त आम हो, त हे बि घोड़ा खच्चर भरे करे वञे पियो। हाणे जीअं वञे पियो, हाणे जेके जेके विच में शहर अचनि पिया उते पंहिंजी सॼी मार्केट लॻाए पियो सामान लाहे करे। पोइ जेतिरो सामान हले भई उते विकिण जी पैसा आया, वरी बक़ाया सामान घोड़नि ते रखे, खच्चरनि ते रखे, नौकर बि काॾो थी ॾिस उते मार्केट बंदि करे रखेनि। ऐं जेतिरो सामान हली वञे हाणे ओतिरो पासो त खुटंदो न उन पासे। पोइ घोड़नि जी खुर्जीन थींदी आहे ॿई पासा जेके बि, उनखे खुर्जीन चइबो आहे, जेको ॿिनी पासे रखिबो आहे। पोइ जेको सामान हली वञे पोइ उनखे बैलेंस करण लाइ वरी ओतिरी मिटी भरे करे उन पासे में विझी छॾे ऐं हलनि पिया। त हलंदे हलंदे कुदरत हिकिड़े शहर में पिया, हिकिड़ो ॿियो नौजवान आयो पए साम्हूं। त उन हिनखे पुछे, यार हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे तुंहिंजी सम्झ में आई, तूं अचे थो एॾो वॾो वापारी आहे, सामान खणी अचे पियो, तो हिसाब जेको नी कमाए बि पियो, तो सभु कुझु हले बि पियो, पर जंहिं महिल तूं सामान विझे थो घोड़नि खच्चरनि ते उठनि ते, उहो ॿई पासा बैलेंस करण जे लाइ वधे जेतिरो सामान खुटे थो भई हुनजो सामान ओतिरो वधीक आहे, हिकु पासो कढी करे ॿिए पासे विझ, ॿई बराबरि थियनि न। उहो बैलेंस करण जे लाइ तूं सामान जे बजाए ओतिरी ॿिए पासे मिटी विझी छॾींदो आहे। इहा कहिड़ी चकाई आहे, तो उते वज़न विझंदो वेंदो आहे। ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, वाकई मां ग़लती करां थो, मां मिटी छो थो विझां, पर मां मिटी त विझंदो पिया। हाणे पर मां सां पंहिंजो गुरू गॾु हूंदो आहियां, जाॾे वेंदो आहियां गॾु वठी वेंदो आहे। पर जेकॾहिं मूंखे ग़लति हुजे आहे त मूंखे गुरू चयो आहे तूं इहे न कर, उन मूंखे छोड़े चयो आहे। ठीकु आहे, मां तव्हांजो ख़्यालु न वियो हुजे, उनखे तूं पुछी अच, सदा उनखां पुछ, त भई मां पुछंदो मुन खां, तुंहिंजे चवण त न रखंदो। हे वियो अंदरि, गुरू खां पुछे त हिकिड़ो आयो, हाणे ॻाल्हि सही कंदो, हाणे मूंखे बि पतो न आहे, उहो तूं सामान ओतिरो खणी करे ॿिए पासे विझी खणी बैलेंस बणाइण जे लाइ, तोखे कहिड़ी तरह तूं मिटी थो विझे। हे चङो भला हिनखां पुछी आहे, काॾे आयो, काॾे वियो, काॾो अचे थो। हे वियो चए मां जेको राजधानी में वियो हुअमि जेका मुल्क जी आहे, ऐं तो वापसि अचां थो। ऐं हिन वरी चयो गुरू खे, चए पुछे छो वए, छो अचे थो। वरी हो तो सवाल खणी वियुसि, चए गुरू पुछंदो पिया, तूं वए त सही राजधानी में, वरी अचे में थो, पर पुछे थो तूं छो वए ऐं छो अचे थो। उन चयो मुंहिंजो हिते कमु न लॻंदो, कारोबार न लॻंदो, नौकिरी न मिलंदी, इन करे उते वियुमि। सो ॾाढी कोशिशि कयमि, न कमु लॻो न नौकिरी लॻी, फिरी फिरी आख़िर मायूस थी करे ओड़ो मोटी करे अचां थो। इन करे भाई कमु न थियो, इन करे वापसि उन वरी गुरू खे चयोसीं, वियो हुते कमु न लॻुसि, उहो परेशान, हिते ई परेशान हो, वरी उते ई परेशान, वेचारे खे कुझु न थियो, धिका खाई मोटी ईंदो पिया। सोची मां धिका खोड़ खाधा पर थियो कुझु कोन, इन करे वापसि अचां थो, कमु न लॻो, पर मां सम्झां त थो न छा सही आहे छा ग़लति आहे, इन करे तोखे सलाह ॾिनमि। वरी ईअं बि चए थो, मां एतिरो सियाणो आहे, समझदार आहे, चवनि खे चओ असांखे पंहिंजे रस्ते सां वञण दे, तूं पंहिंजे रस्ते सां वञ, असांजो जेको हलंदो पिया उहो सही आहे, असांखे मिटी चङी आहे, तूं छा हलंदो रहो। हिन खे चए गुरू चवंदा असांखे मिटी चङी आहे, तूं वञ पंहिंजे रस्ते सां, असां पंहिंजे सां वेंदा पियो वञ, असां पंहिंजी मिटी विझंदासीं। ऐं हे हली पियो, वरी साॻियो मिटी विझंदा, हिन जो काफ़िलो हले पियो, ऐं उते राजधानी पहुता, उते वञी करे हिननि सॼी ॻाल्हि
बाज़ार लॻाई। हाणे जंहिंमहिल सामान जी सॼी बाज़ार लॻी उहो त ठीकु आहे, भई जेको हिन सॼो लॻायो। जेका खुर्जी में मिटी विझंदा विया उनजो बि कुझु ढिग ठाहे करे रखी छॾ। जेको रस्ते में मिटी खणी आयो आहे उहा बि रखी छॾ, ऐं मिटी जो बि दड़ो ठाहे करे त गॾु रखी छॾियो सामान सां। कुदरती उतो जेको राजा हो उहो बीमार थी पियो, ॾाढो बीमार हो रहंदो। ॾाढो हुनजो इलाजु थींदो थींदो कुझु कोन हो। ॾाढा इलाज करायूं, हे करायूं, हर चीज़ थी, लेकिन उनखे कोई फ़ाइदो न पियो। आख़िर हिकिड़ो वॾो हकीम उनखे वठी आया, उनको पुछऊं, उनजो इनजो हिकिड़ो इलाजु आहे, भई इहो राजा मुंहिंजी दवा त ठाहे सघां थो, पर दवा हिते असरु न कंदी। इन करे हिनजी दवा जेका आहे उहा मां ॼाणां थो, हिनखे पूरे बदन ते लॻाइणी आहे। ऐं लॻाए करे जेको तव्हांजो फलाणो प्रांत आहे, ब्राह्मण सूबो आहे, सो इनखे कपिड़ा बंद हलाए करे उनते उस ते वेहिणो आहे। उतो जी मिटी, उतो जेका आबहवा आहे उहा हिनखे मिटी खपंदी आहे। उते वेही करे अगरि उते उस ते वेही करे दवा जो असरु थींदो आहे, राजा ठीकु थींदो। त राजा खे ॿुधायूं, वज़ीरनि खे ॿुधायूं, उनजो ठीकु आहे, हाणे हलंदा आहियूं एतिरो परे, इलाजु त कराइणो ई आहे। हाणे राजा वञे त सिधी ॻाल्हि सां गॾु एॾो काफ़िलो बि वञे, फोर्स वञे, सिक्योरिटी वञे, खाधा पीता वञनि, घर वारा वञनि, एतिरा माण्हू वञनि, त राजा जी सवारी वञे त माना एतिरो वॾो ख़र्चो बि अचे, एतिरो वॾो टाइम बि थिए पहुचण में, पोइ बि एतिरो पहुचण में एतिरा ॾींहं लॻनि, छो जो फ्लाइटूं ट्रेनां त हुयूं कोन, वञनि बि खाको घोड़नि ते या हाथी ते। हाणे हाथी जी चाल छा हूंदी जेकॾहिं चढ़ी करे वञे, केतिरा ॾींहं लॻंदा, त रस्ते में राजा पूरो थी वञे। आख़िर उन वज़ीर चयो, यार हाणे ठीकु आहे, ॿियो को हल कढ। जेकॾहिं राजा न हली सघे पंहिंजो ॿियो को हल आहे, चयो उनजो ॿियो हल हिकिड़ो आहे, जेकॾहिं उन सूबे जी उन ब्राह्मण जी अगरि उहा मिटी जेका आहे जेका उते थींदी आहे, अगरि उहा उतो खणाए करे अचूं, उहा हिनखे विछाए करे विहायूं दवा लॻाए करे, त पोइ राजा हिते ठीकु थी वेंदो। ओॾे न वञे त वरी उतो जी मिटी अचे। वज़ीर जो तर्स, उतो जो हिकिड़ो वापारी आयो आहे सौदागर, उन पंहिंजी बाज़ार लॻाई आहे, उते मिटी जो बि ढेर पियो आहे, मां ॾिसी आयो आहियां। उन खां पुछंदमि, उन चयोसि मूंखे सॼी मिटी उतो जी आहे, मां आयो ई ओॾो आहियां। चयोसि मिटी घणे ॾींदे? चयोसि यार मां ओॾो खणी करे आयो आहे, सॼो घोड़नि जा आहे ख़र्चा, खाधा पीता, एतिरो ज़ाहिर मिटी जो मुल बि त ओड़ो थींदो न। ऐं हिनखे बि जेको मिटी जो मुल खपंदो उहो रखे सौदागर। ऐं वज़ीर ओॾी महिल सॼी पेमेंट कयसि मिटी जी, उनखां वरिते ऐं वेठी करे पोइ राजा खे उन दवा ॾिनी, मिटी ते विहाए करे राजा ठीकु थी वियो। ऐं उन ॾींहं खां मिसाल बणिजी वियो त जेकॾहिं भाउ खुलंदो आहे त उनजो मिटी बि सोनो बणिजी वेंदी आहे। एक्चुअली उनजो मिसाल हो, भई उतो थियो मिटी जो सोनो बणिबी आहे, सोन जे भाउ जो जी मिटी हली। त पोइ उन सौदागर पंहिंजे गुरू खां पुछो, चइसि उन महिल त मूंखे उन चयो भई तूं बराबरि कर, उनजी ॻाल्हि मूंखे बि सम्झ में अचे पई, पर तूं मूंखे सफ़ा जवाबु ॾिनो। हक़ीक़त में ॻाल्हि उनजी सम्झण खां पोइ मुंहिंजे बि अंदरि बि हलचल हले पई, त मां छो मिटी खणंदो पिया जेको अॼु आयो माखो ई मिटी खणाए थो, भई जेसिताईं मूंखे सम्झ में न हुई एसिताईं त ठीकु हो। पर जॾहिं मूंखे पतो पियो त मां बि जेको सफ़र में कंदो पिया आहियो, अॼु आयो मिटी मां खणंदो ईंदो आहे, हिनजो फ़ाइदो छा? फ़ाइदो त हाणे मूंखे सोन जे मुल में मिटी हली आहे इहो त थियो, पर इहा ॻाल्हि तोखे बि सम्झ में आई, तूं इहे छो न करायो, तूं मिटी खणाई, उनजो कारण छा हो? तॾहिं गुरू खे चयो, ॾिस तूं जंहिंमहिल मूंखे पुछण आहे, मां तोखे ॿ टे सुवाल कया। पहिरियों मां तोखे पुछो इहो काॾो आयो आहे, काॾे वञे थो? ॿियो सवाल कयूं छो वियो, छो आयो? त जॾहिं मां तोखे पहिरियों सवाल कयो काॾे वियो, काॾो अचे थो, हुन चयो मां राजधानी वियुमि, पंहिंजे घर वापसि अचां थो। माना पियो पंहिंजे घरूं आयो होॾो। ॿियो मां तोखे सवाल कयो छो वियो, छो अचे थो?
उन चयो हिते मां क़िस्मत साथ न ॾिनो, मुंहिंजो कोई न कारोबार न कुझु, ॾुखिया ॾींहं हलिया पए ऐं उते वियुमि साॻा धिका खाधमि, कुझु बि कोन हो। इन करे वापसि आयुमि ऐं मां तोखे चयो तूं मिटी कर। त छाकाणि त उन वक़्तु उनजे अॻु में कयल कर्म चङा कोन या कुझु बि, उन वक़्तु उनजा कर्म साथ न ॾेई रहिया। एॾो सियाणो समझदार जेको ॿियनि खे सम्झाए भई तूं मिटी न खण, बैलेंस पंहिंजे सामान सां खण, हर बार छो ग़लति कंदो पिया। समझ, ॼाण, ज्ञान, अकुल, पढ़ाई लिखाई उनखे सभु कुझु हुई, तॾहिं जो जॉब ते वञे पियो। हुनखे सभु कुझु हो, पर कर्म जो साथ कोन हो, कर्म चङा कोन जो उनखे साथ ॾे। मुंहिंजी बदबख़्ती जा ॾींहं हलिया पई, क़िस्मत चङी, पंहिंजी क़िस्मत टुटल हुअसि। जंहिंजी पंहिंजी क़िस्मत टुटल हुई उहा तोखे छा ठाहींदो, जेको तूं सोन में बि हथ विझां तुंहिंजी मिटी थी वञे। या हो एतिरो वियो कि कुझु न मिलियो, क़िस्मत टुटल हुई। लेकिन तुंहिंजी उन वक़्तु क़िस्मत चमकियल हुई, तुंहिंजा कर्म तोखे साथ ॾियनि पिया। अॼु ताईं तुंहिंजो शेवा भाव चङाई भलाई जेका तूं हर कमु करे पियो हली, तुंहिंजी क़िस्मत बणिजी करे हले पई। इन करे तुंहिंजी क़िस्मत थिए हली, इन करे तोखे तूं मिटी खणंदो आहे। भई हिन वक़्तु तूं जेको ई तोखे कर्म साथ ॾींदा पिया आहिनि, मिटी में हथु विझंदे त उहो बि सोनो थी वेंदो, छाकाणि त कर्म तोसां गॾु तोखे कोई रोके न सघंदो, तोखे हलाए सघंदो। त कर्मनि खे बढ़ाइण जे लाइ असांखे चङाई करणी पवंदी आहे, सत्कर्म करणो पवंदा आहिनि, सचे साईं जी रहमत खे पाइणो पवंदो आहे, आसीस खे पाइणो पवंदो आहे, पाण खे बढ़ाइणो पवंदो आहे। जॾहिं असां सभु चङा थींदा आहियूं, एतिरियूं बहितरियूं मिली करे असांजा सुखे ऐं ॾुखे वक़्तु ॿिन्ही खे सुखियो बढ़ाए छॾींदा आहिनि।